दोस्तों हींअर असां मेहार जी मज़ार ते मौजूदु आहियूं ऐं यकीन कयो त सम्झ में ॻाल्हि नथी अचे त जंहिंखे शाह ॻायो आहे पंहिंजे रिसालनि में उन तारीख़ी माॻ जा ई हालात लॻा पिया आहिनि। हेॾे ॾिसो, हीअ मेहार आहे, सोणी जी मज़ार बि तव्हांखे ॾेखारीसीं, पर हीअ मेहार जी तव्हांखे सम्झ में ई ॻाल्हि ईंदी। शाही बाज़ार जे विचां असां क्रॉस कंदा आया आहियूं। हे चौधारी बिल्डिंगियूं, ये एसियूं बेसियूं लॻी पियूं आहिनि माण्हुनि जूं, ऐं हीअ चौधारी बिल्डिंगियूं, ठीकु आहे। ऐं हिते शराब जूं तव्हांखे बोतलूं बि मिलंदियूं। ऐं साम्हूं ओ या बोतल शायदि का तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। ऐं हीअ हिन जा मंज़र आहिनि, हीअ ॾिसो वॾो किन लॻो पियो आहे। ऐं अंदरि हलो तव्हांखे ॾेखारियूं था। हीअ मेहार जी मज़ार, हीअ ॾिसो, हीअ उहो ई मेहार अथव न जेको फिल्म तव्हां ॾिठी हूंदी सनी देओल जी, हुन में कहाणी तव्हांखे सम्झ में ईंदी। हीअ उहो ई मेहार आहे, हुनजी क़बर आहे हीअ। ऐं हिन जो इर्द गिर्द ॾिसो तव्हां, कंडीशन ॾाढी ख़राबु लॻी पई आहे। हीअ ॾिसो, सोणी महिवाल, हीअ साईं उहो मेहार अथव जेको सोणीअ खे बचाईंदे पाण बि ॿुॾी वियो, उहो बि वीचारी ॿुॾी वई। सो हीअ शाही बाज़ार खां अंदरां ईंदव तव्हां तसवुरु ई नथा करे सघो। ऐं मां कोशिशि कयां थो त हीअ शाही बाज़ार जा बि कुझु तव्हांखे मंज़र ॾेखारियां। हीअ बि शहदादपुर में ई मौजूदु आहे।